यार सिंधी भाउ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, छा सिंधी ॿोली दौर जे हिसाब सां उहा तरक़ी कई आहे जेका पाकिस्तान में उर्दू या पंजाबी कई आहे? ॾिसो अदा, सिंधी ॿोली दुनिया जे क़दीम तरीन ॿोलियुनि में शुमार थिए थी, पर बदकिस्मती सां सिंधी ॿोली पंहिंजी क़दीम हैसियत खे जदीद दौर सां उन हिसाब सां न भेटे सघी आहे जहिड़े हिसाब सां थियणु घुर्जे। इन जो सभ खां वॾो सबबु सीड़पकारी आहे, छो त ही दौर सरमाएदारी दौर आहे। हिन में पैसो ई तहज़ीब हूंदो आहे, पैसो ई तारीख़ हूंदो आहे, पैसो ई मयार हूंदो आहे, त पैसो ई क़ौम हूंदो आहे। असांजो सभ खां वॾो अलमियो ही रहियो आहे त असांजा वॾेरा सरमाएदार, जागीरदार, सियासतदान ठीक ठाक दौलत ठाहे पंहिंजी औलाद लाइ आलीशान महल, वसी प्रॉपर्टियूं त ठाहे विया, पर क़ौम लाइ इन्हनि कुझु बि न कयो। नतीजे में अॼु पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में टॉप जा डायरेक्टर सिंधी हुजण बावजूद उर्दू, पंजाबी ऐं पश्तो में त फिल्मूं रिलीज़ थियनि पियूं, पर सिंधी ॿोली में फिल्मनि जो नालो निशान ई कोन्हे। बस सिंधी टीवी चैनलनि ते टेली फिल्मूं ठाहे धाड़ेलनि ऐं वॾेरनि जी शान और शौकत ॾेखारे माण्हुनि खे ही ॿुधायो वञे थो त ॾिसो इहे ॿई धुरियूं केतिरी ताक़त रखनि थियूं। ईअं नाहे त असां वटि टैलेंट नाहे। बिलाल लाशारी वार ऐं मौला जट जहिड़ियूं फिल्मूं ठाहे सघे थो, अशर अज़ीम मालक जहिड़ी फिल्म डायरेक्ट करे सघे थो, त उहे सिंधी ॿोली में साइंस फिक्शन ऐं तारीख़ी फिल्मूं कोन ठाहे सघनि था। पर सवाल ही आहे त पैसो इन्वेस्ट केरु करे? इन फील्ड में पैसो इन्वेस्ट न थियो त ॿोली बि तरक़ी न कई। अदा अॼु पैसो ई ॿोली ऐं क़ौम जी नुमाइंदगी करे थो। PSL जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। पंजाबी पठान पंहिंजो पैसो इन्वेस्ट करे फ्रेंचाइज ख़रीद करे पंहिंजी क़ौम जे रांदीगरनि खे तरजीह ॾेई उन्हनि खे क़ौमी टीम में खेॾण जा मौक़ा फराहम कनि पिया, ऐं असांजा अरबपति माण्हू डिफेंस में बंगला ऐं बहरिया टाउन में प्लाट ख़रीद कनि पिया। नतीजे में असांजा रांदीगर टैलेंटेड हूंदे बि घर ताईं महदूद रहनि था, छो त असां इन में पैसो इन्वेस्ट करण खे फुज़ूल सम्झूं था। इंटरनेट जी दुनिया में हलिया अचो, पाकिस्तान जा टॉप यूट्यूबर सिंधी आहिनि, पर सिंधी ॿोली में अहिड़ो को बि यूट्यूब चैनल कोन्हे जंहिंजा 1 मिलियन सब्सक्राइबर हुजनि, ऐं न ई फेसबुक ते को अहिड़ो पेज आहे जंहिंजा 1 मिलियन फॉलोवर्स हुजनि। न सिंधी ॿोली में का अहिड़ी वीडियो गेम आहे, ऐं न वरी का अहिड़ी मोबाइल एप्लीकेशन आहे जंहिंखे नओं नस्ल शौक़ सां इस्तेमालु करे जीअं इन फील्ड में सिंधी ॿोली खे हथी मिली सघे। पर भाई यूट्यूब चैनल ठाहिण या फेसबुक पेज ठाहिण में त को पैसो ख़र्च नाहे थींदो, पोइ इते बि पोयां छो? अदा हिते बि सोच उहा ई रहे थी जेका अमीरनि जी आहे, मतिलबु पैसो कमाए। यूट्यूब चैनल ठाहिण खां अॻु हिते ही सोचियो वञे थो त चैनल उर्दू ॿोली में ठाहिजे जीअं जल्दी ग्राहक करे सघे ऐं पैसो अचणु शुरू थी सघे। ॾिठो वञे त इन में उन्हनि जो को बि ॾोह कोन्हे, छो त सिंधी व्यूअर्स जी अक्सरियत हिकु अजीब क़िस्म जी ज़हनियत रखे थी जेका हर वक़्तु बसि तनक़ीद जे मूड में हूंदी आहे। तंहिं हूंदे बि ॾिठो वञे असां वटि बहितरीन ज़हन मौजूदु आहिनि जेके तक़रीबन ग़रीब या मिडिल क्लास तबिके सां तालुक़ रखनि था। जेकॾहिं उन्हनि ते अमीर तबिको पैसो इन्वेस्ट नथो करे त ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे। सिर्फ़ु असां जी हौसला अफ़ज़ाई उन्हनि जी तख़लीक़ खे हक़ीक़ी रूप ॾेई छॾींदी। ॿोली सां प्यार कयो था त जदीद प्लेटफॉर्म ते ॿोली जा पैर पुख़्ता कयो, मच कचहरियूं करे ॿोली खे हथी ॾियण वारो टाइम वियो। ऐं सलाम पेश कयां थो उन्हनि दोस्तनि खे जिन्हनि पंहिंजी महिनत सां अहिड़ियूं इजादूं कयूं जिन्हनि जी मदद सां अॼु असां सिंधी ॿोली खे सोशल मीडिया ते आसानी सां लिखी सघूं था। अॼु बि इन फील्ड में इलाही दोस्त सिंधी ॿोली खे हथी वठाइण लाइ बहितरीन कोशिशूं करे रहिया आहिनि। उन्हनि दोस्तनि मां अली हसन मल्हा हिकु अहिड़ो नालो आहे जंहिं इन महिरबानी खे महसूस कंदे पंहिंजी ॿोली जी ख़िदमत करण पंहिंजो फर्ज़ समझो। इन जी तख़लीक़ हिकु अहिड़ी मोबाइल एप्लीकेशन आहे जेका न सिर्फ़ दुनिया जे कंहिं बि मुल्क में सिंधी ॿोली खे पहुचाइण लाइ अहम किरदार अदा कंदी, बल्कि ॿारनि जे दिलनि में पढ़ाई लाइ दिलचस्पी पूर्ण पैदा कंदी। अदा ही त तमामु सुठी ऐप आहे, इन जे बारे में अञा थोरी तफ़सील ॿुधाए। अदा इन ऐप जो नालो सिंधी KG रखियो वियो आहे, जेका आसानी सां गूगल प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघिजे थी। इन ऐप में पहिरें क्लास जे किताब खे अहिड़ी तरह सां तरतीब ॾिनो वियो आहे जीअं ऐप इस्तेमाल कंदड़ ॿार पूरी तरह दिलचस्पी वठी सघे। अक्सर सिंधी में केतिरा ई लफ़्ज़ ॿार ग़लति उचारनि था। इन ऐप जी सभ खां वॾी खूबी ही आहे त कंहिं बि लफ़्ज़ ते हथ रखण सां आवाज़ ज़रिए उन लफ़्ज़ जो सही उचार ॿुधाईंदी आहे। असां वटि तइलीमी मयार ॾिसी ऐं सम्झां थो त ही क़दम मुस्तक़बिल क़रीब में हिकु बहितरीन ज़रियो साबित थींदो, पर असांजी खामी ही आहे त ज़िंदा इंसाननि जो क़दर तमामु घटि थींदो आहे। न सिर्फ़ अली हसन मल्हा बल्कि अहिड़ा केतिरा ई असांजा सिंधी नौजवान जेकी दुनियाई लेवल ते कुझु करणु चाहिनि था, समाज खे बदिलाइण जी कोशिश कनि था, पंहिंजी सोच पंहिंजनि सलाहियतुनि सां क़ौम खे बहितरी जी राह ते हलाइण जी कोशिश कनि था, पर असां वटि अहिड़नि माण्हुनि ते केरु तवजो ई कोन थो ॾे। हाँ यार बिल्कुलु, ख़बर नाहे छो असांजो समाज एतिरो तबाह आहे जो हिते हर फ़र्द बसि पंहिंजे लाइ सोचे थो। छो त असां ज़िंदगी जे हुनर खां वाक़िफ़ ई न आहियूं। असांखे ख़बर ई नाहे त ज़िंदगी जो मक़सदु छा आहे, ज़िंदगी जी माना छा आहे। अदा पंहिंजे लाइ जीअण फितरत आहे, ॿियनि लाइ जीअण असल कमाल आहे। कंहिंखे मारण का वॾी ॻाल्हि कोन्हे,
कंहिंखे जीआरण असल कमाल, पंहिंजी महिनत सां पंहिंजो पेट भरण आसान, उन्ही महिनत सां ॿियनि खे खाराइण असल कमाल। हार्वर्ड बिज़नेस स्कूल जे प्रोफेसर क्रिस्टनन जो शुमार दुनिया जे उन्हनि प्रोफेसरनि में थिए थो जेकी पंहिंजे मज़मून सां गॾोगॾु शागिर्दनि खे कामयाबी सां भरपूर ज़िंदगी गुज़ारण जो फन सेखारण बि ॼाणनि था। आलमी दर्जा बंदी थिंकर्स 50 जे तरफ़ां हिन खे मैनेजमेंट जो ऑस्कर सम्झो वञे थो। क्रिस्टनन हिकु तवील रिसर्च खां पोइ इन नतीजे ते पहुतो त इंसानी ज़हन महदूद आहे ऐं इन जा फ़ैसिला बि उन हक़ीक़त मुताबिक़ हूंदा आहिनि जॾहिं त ख़ुदा ला महदूद आहे। कंहिं बि इंसान जी कामयाबी जे बारे में फ़ैसिलो करण खां अॻु हू ही ॾिसे थो त हिन केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगी खे बहितर बणायो। क्रिस्टनन हिन ॻाल्हि खे सम्झी वियो त जॾहिं ही पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं ईंदो त हिन खां ही कोन पुछियो वेंदो त ही हार्वर्ड जो प्रोफेसर हो या न, बल्कि हिन खां ही पुछियो वेंदो त तोखे जेका सलाहियत ॾिनी उन सां केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे बहितर बणायो, केतिरनि माण्हुनि जे दिलनि में हौसलो पैदा करे उन्हनि खे कामयाबी जे रस्ते ते आंदो, केतिरनि माण्हुनि जूं तकलीफ़ूं ख़तम कयूं, केतिरनि खे तव्हांजी सलाहियत राहत पहुचाई। दौलत कमाइण को गुनाह कोन्हे, पर दौलत खे पाण ताईं महदूद रखणु उहो ॾोहो आहे जेको इंसानियत जे जज़्बे खे उॾही वांगुरु खाई वेंदो आहे। नतीजे में ख़ुदगर्ज़ी समाज में परवान चढ़ंदी आहे ऐं ॾुख ऐं तकलीफ़नि जो वजूद उन समाज में रहंदड़ क़ौम खे तबाह करे छॾींदो आहे। अज़ीम माहिर नफ़्सियात फ्रेडरिक हर्ट्ज़बर्ग इन जे बारे में लिखे थो त जॾहिं ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ दौलत कमाइण हुजे त ख़ुशी ऐं सुकून जो मिलणु मुश्किल थी पवंदो आहे। असां उन वक़्तु ख़ुशि हूंदा आहियूं जॾहिं असांजे साम्हूं सिखण जा मौक़ा मौजूदु हुजनि, अहिड़ियूं ज़िमेवारियूं हुजनि जिन्हनि सां ॿियनि जी ज़िंदगीअ में मुस्बत तब्दीलियूं आणे सघजनि। ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? ज़िंदगी में अहम छा आहे? ही सवाल एतिरा पुराणा आहिनि जेतिरा धरती ते इंसान। इन्हनि जवाबनि जी तलाश हर दौर जे इंसाननि पंहिंजी सलाहियतुनि मुताबिक़ ॻोल्हण जी कोशिश कई आहे, पर सभ खां ताक़तवर जवाब क्रिस्टनन जी रिसर्च में मिलनि था। इन रिसर्च ते तहक़ीक़ करे कंपनियुनि बेशुमार दौलत कमाई, पर क्रिस्टनन ज़िंदगी में कॾहिं बि अमीर न थी सघियो ऐं न ई हिन कॾहिं कोशिश कई, छो त हिन खे इहा ख़बर हुई त कामयाबी डॉलर कमाइण न बल्कि पंहिंजनि सलाहियतुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं संवारण आहे। यादि रखो त तव्हांजी दौलत तव्हांखे हमेशह ज़िंदा नथी रखी सघे, पर तव्हांजूं सलाहियतूं, तव्हांजो किरदार सदियुनि ताईं तव्हांजे नाले खे सलामत रखे थो। दौलत जा अंबार त मनसा मूसा वटि बि हुआ, पर दुनिया वधीक क़दर थॉमस एडिसन जो करे थी, छो त किरदार कॾहिं मरंदो न आहे ऐं दौलत हमेशह जीअंदी न आहे। इहो ई सबबु आहे त दुनिया जे अमीर तरीन बादशाहनि जा नाला दुनिया खे अॼु यादि बि न आहिनि, पर दुनिया अॼु बि उन्हनि माण्हुनि जे तख़लीक़नि ऐं तहक़ीक़नि खे सलाम पेश करे थी जिन्हनि जी सलाहियतुनि ॿियनि माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे बदिलाए छॾियो। अॼु दुनिया ही नथी ॼाणे त बर्तानिया जी मलका एलिज़ाबेथ दोम वटि केतिरी मिल्कियत हुई। न ई दुनिया खे इन ॻाल्हि सां को फ़र्क़ु पवे थो त सऊदी अरब जे शाह सलमान अब्दुल बिन अज़ीज़ अल सऊद वटि केतिरी दौलत हुई। दुनिया खे न थाईलैंड जे अमीर तरीन बादशाह भौमियो एडोलिस जी मौत सां को फ़र्क़ु पवे थो, न वरी दुनिया खे ओमान जे सुल्तान काबूस बिन सैयद जी ज़िंदगी सां को फ़र्क़ु पवे थो। दुनिया खे फ़र्क़ु पवे थो इब्राहिम अल फरारी जी तहक़ीक़ सां, अल मसूदी जी सलाहियतुनि सां। जेकॾहिं अॼु असांजे मुसलमान मुल्क में असांजे मुसलमान हुक्मराननि ऐं सरमाएदारनि खां वधीक इज़त काफ़र बिल गेट्स जी आहे त वजह सलाहियत आहे। पाण लाइ घटि ऐं ॿियनि लाइ ज़्यादा जीअण जो नालो ज़िंदगी आहे। जेसिताईं अहिड़ी सोच, अहिड़ो जज़्बो दिलनि में पैदा नथो थिए, तेसिताईं असांजूं कोशिशूं, असांजूं काविशूं कंहिं बि तहक़ीक़ खे तख़लीक़ी रूप ॾियण खां इनकारी रहंदियूं। नज़र भली दुनिया ते हुजे, पर शुरूआत पंहिंजी क़ौम खां कयो, पंहिंजनि माण्हुनि जो क़दर कयो, हौसला अफ़ज़ाई कयो, पंहिंजनि सलाहियतुनि सां पंहिंजी तारीख़, तहज़ीब ऐं पंहिंजी ॿोली खे जदीद रंग ॾेई जदीद दुनिया में मुक़ाबिलो करण जी सघ पैदा कयो। ज़हन में रखो त असांजे शयुनि खे असां ई बर्बाद करे सघूं था ऐं असां ई आबाद करे सघूं था, या त क़ौम लाइ कुझु कयो। जेकॾहिं कुझु करे नथा सघो त करण वारनि जी हौसला अफ़ज़ाई कयो। हौसला अफ़ज़ाई जो मतिलबु ही हरगिज़ न आहे त क़ौम जो नारो हणी धाड़ा हणण वारनि खे बि सलाम कयो, बल्कि अमल खे पंहिंजी सोच सां परखे उन जे नतीजनि खे साम्हूं रखी पंहिंजी राय ॾियो। यादि रखो त हासिलात जी ख़्वाहिश हमेशह दिलि में रहंदी आहे। ज़िंदगी मुख़्तसर हूंदे बि ज़रूरत बाक़ी रहंदी आहे। जुस्तजू जा अहसास ई नतीजनि में मुस्बत रवैया पैदा कनि था, जेकी बहितर इंसान ठाहिण सां गॾु बहितर माहौल पैदा कनि था। मुर्दा ज़हन ख़्वाहिशनि में गर्क हूंदा आहिनि, जॾहिं त आज़ाद दिमाग़ हमेशह क़ौमनि में उरूज आणींदा आहिनि। ज़माने सां गॾु जीअण सिखो, पंहिंजी सोच, आदतनि ऐं रवैयनि खे बदिलाइण जी कोशिश कयो। नफ़रत जी आंधी में झूपड़ियुनि जा वजूद मिटाइण खां बहितर आहे मुहबत जे सिरनि सां ख़ुशहाली जा महल ॾे पंहिंजे नसल खे परवान चाढ़ियो। पंहिंजी क़ाबिलियत सां सदियुनि जे ज़वाल खे धिकारे हलो, नए जज़्बे सां उरूज जो सिज उभारे हलो। हयात जी बका डिघी नाहे त हक़ जो अलम बुलंद कयो। सिर्फ़ मफ़ादनि ते ज़िंदगी समाज लाइ लानत हूंदी आहे। क़ौमी तारीख़ में इन जी हैसियत टके जेतिरी हूंदी आहे, छो त किरदार जा नक्श सिर्फ़ नोटनि सां नाहिनि ठहंदा। दुनिया उन्ही खे सलाम कंदी आहे जंहिंमें ॿियनि खे बदिलाइण जी सलाहियत हूंदी आहे।